व उनब्बिउकुम बिमा ताकुलून वमा तद्दखिरून फी बुयूतिकुम इन्न फी ज़ालिका लआयतल लकुम इन कुंतुम मुमिनीन। अल्लाह जो कुरान जॾहिं न दिल खे सुकून ॾेव त दिल सां थधो साह खणी चयो सुभान अल्लाह। अल्लाह जी ज़ात फरमायो मुझो प्यारो ईसा अलैहिस्सलाम ये सभई मौजिज़ा मां ईसा अलैहिस्सलाम खे ॾिना। अचण वारनि खे चवंदो हुयो तव्हां जेको खाई आया हो मां उहो बि ॼाणा थो, जेको तव्हां घरनि में रखी आया हो मां ईसा अलैहिस्सलाम उहो बि ॼाणा थो। व उनब्बिउकुम पुछंदो मां तव्हांखे ॿुधायां। हज़रत ईसा क़ुरान थो चवे हज़रत ईसा अलैहिस्सलाम अचण वारनि खे चवंदो हुयो उम्मत खे ईसाइन खे चवंदो व उनब्बिउकुम छा मां तव्हांखे ॿुधायां बिमा ताकुलून व मा तद्दखिरून फी बुयूतिकुम जेको घरों खाई आया हो उहो बि मां तव्हांखे ॿुधायां, जेको घर में रखी आया हो उहो बि मां तव्हांखे ॿुधायां। अल्लाह क़ुरान में चवे थो इन फी ज़ालिका लआयतल लकुम बेशक ही तव्हां जे लाइ निशानियूं हल, बेशक ही तव्हां लाइ निशानियूं हल इन कुंतुम मुमिनीन जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त इहे तव्हां जे लाइ निशानियूं हल त मुंहिंजो नबी उहो कुझु कंदो आहे, उहो कुझु ॾिसंदो आहे जो जेको सभु कंहिंखे ॾिसण में कोन ईंदो आहे। ये मौजज़ा कंहिंजा बयान कयूं चो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा, कंहिंजा मौजज़ा हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा, लेकिन आखिरी इमाम इमाम महदी अलैहिस्सलाम छा नालो वरतो इमाम जवाब ॾियो इमाम महदी अलैहिस्सलाम। इमाम महदी सुनो कंहिंजे मुंहिंजा दोस्त पुश्त मां हूंदो चो इमाम हसन पाक जे, कंहिंजे पुश्त मां इमाम हसन पाक जे हज़रत ईसा अलैहिस्सलाम भी हूंदो। इमाम महदी सुनो पहिरीं ईंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ज़ुहर जे टाइम ते अल्लाह जे हुक्म सां जेके अर्शन ते रहायो वियो आहे। मुंहिंजा दोस्त बाराड़ीअ में कहिड़ा वेही शहरनि जा नाला वठां, कहिड़ा वेही मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन्हनि मुल्कनि जा नाला ॿुधायां। मस्जिद जे मीनार ते लहंदो हज़रत इमाम महदी अॻे ई हूंदो, ज़ुहर जो टाइम हूंदो। इमाम महदी सुहिणो चवंदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे ऐं अल्लाह जा नबी निमाज़ जो टाइम थी वियो आहे, हली अचो अचे निमाज़ पढ़ायो। ए हज़रत ईसा अलैहिस्सलाम चवंदो मां अल्लाह जो नबी ज़रूर आहियां पर हिन वक़्त ज़मीन ते मां अचण जो अल्लाह का दुआ घुरी मुंहिंजा मौला मूंखे महबूब मुस्तफ़ा जो उम्मती करे दुनिया में रहाइजा। जॾहिं दुनिया का घुराई त महबूब मुस्तफ़ा जे उम्मतीअ जे हैसियत में घुराइजा। इमाम महदीअ खे चवंदो हज़रत ईसा त तूं मुंहिंजे मुस्तफ़ा जो बचड़ो है, निमाज़ तूं पढ़। केतिरो गहरो तालुक आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि सां। लेकिन मां अञा जेका ॻाल्हि करणु पई चाही उहा पोइ ते रहिजी वई त उन हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे उम्मत खे ॿुधायो त तव्हां मूंखे त ही रंगनि में ॾिठो आहे, अल्लाह मूंखे हेतिरो पावर ॾिनो आहे, मगर जेको अचण वारो महबूब आहे
जेको अल्लाह जो महबूबा जिंजे ला अल्लाह कायनात सजी सजाइया उनखे अल्लाह एतरा त अख्तियार ऐं पावर दिना हल जो मां तव्हां के खुशखबरी थो ॿुधायां। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ग़ुलामन उम्मत अर्ज़ कयो सुहिणा उहो तव्हां खां बि अफ़ज़ल हूंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जवाब ॾिनो उन सुहिणे नबीअ जे उम्मती हुजण लाइ मां रब खां दुआ घुरिया। मां ईसा अलैहिस्सलाम उन जो उम्मती हुजण जे लाइ अल्लाह खां दुआ घुरिया। वो अहिड़ो महबूब हूंदो। उम्मत चयो सोना उन जी का निशानी अल्लाह जे क़ुरान करीम ॿुधायो व मुबश्शिरम बिरसूली यअती मिन बअदि इस्मुहु अहमद। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जवाब ॾिनो उन सोने महबूब जो नालो अर्शन ते अहमद आ। छा है नालो अर्शन ते? अर्शन ते अहमद आ, लेकिन फर्श ते जेको उन जो नालो आ वो अल्लाह जी ज़ात हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां भी पंहिंजे हमद जे उन हिजाब वारे पर्दे में मादे हमद जे मादे में महफूज रखियो। यानी अल्लाह जे नबी ईसा अलैहिस्सलाम भी कुरान ॿुधाए तो जेको हुजूर जो नालो उम्मत खे ॿुधायो वो अहमद ॿुधायो छो त अर्शन ते ऐलान हुया अहमद जा मुहम्मद जो इस्म मुबारक। तॾहिं अल्लाह पंहिंजे कुदरत सां ज़ाहिर फरमायो जेॾीमहिल अम्मा आमिना जे पाक वजूद मां मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा मके जे सरज़मीन ते कदम रखियो। मुझे मदीने जे मीर जो इस्म मुहम्मद अल्लाह छा में छुपाए रखियो जो हमद जे मादे में इमाम हसन ऐं हुसैन सुहणे जो इस्म अल्लाह जे ज़ाती ही नाला छा में छुपाए रखिया जो जन्नत में अल्लाह पंहिंजे हुस्न जे मादे में छुपाए रखिया। जेको हसन ऐं हुसैन केॾो बि नाले खे फेराए पर हसीन थींदो हुसैन थींदो हुस्न थींदो मिटिजी कोन सघंदो नालो तब्दील थी कोन सघंदो। कायनात जा उहे टे अज़ीम इंसान हन जन जा अज़ीम नाला रब उन्हनि खां अॻु में कंहिंखे नसीब हुई जवाब ॾियो नसीब हुई। ऐं वरी क़यामत जे अचण ताईं जेके न औलाद न थींदो आ वो दुआ घुरंदो आ मुंहिंजा मौला मूंखे को पुटड़ो ॾेई त तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो पाक नालो रखां। को बे औलादी चंदो मौला अज 10 मुहर्रमुल हराम जी रात आ बे औलादी हां मौला मूंखे को बचड़ो नेक सालिह ॾे त इमाम हुसैन लजपाल जो नालो रखां। त मुंहिंजा दोस्त अज उन हस्तिन जो ज़िक्र था कयूं जन जो ज़िक्र करण भी इबादत आ त ॿुधण भी इबादत आ। जो त बाबा ही लाइट बंद कर हिन न लाइट बंद कर बाबा। अजो की रात इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम 9 मुहर्रमुल हराम जी शाम हुई। 9 मुहर्रमुल हराम जी शाम यजीद शाम जे वक्त में मुझा दोस्त पूरो जीकड़ो काफिलो कढबो आ जंग जे तैयारी जे ला खीमन मां निकरी अचन था। इमाम अली मकाम जे खीमन जे तरफ अंदर के आवाज दिनो मुझा साईं दुश्मन जंग जे ला अचन पया। इमाम अली मकाम बाहर निकरी करे उन्हनि खे फरमायो ओ बेवकूफो कदे शाम जे टाइम में भी जंग जो आगाज थियो आ सभिनी चयो त कोन थियो आ। इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो इहे बाराणियूं हरकतूं छो था कयो मोटी वञो रात के गुज़रण ॾियो अव्हां भी सोचो असां भी सोचो जीअं ख़ैर जो सुबुह थींदो उहो ई थींदो जेको मुंहिंजे करीम रब जे ज़ात खे मंज़ूर हूंदो। अजो की रात जी मोहलत आम लफ्ज़ चया वेंदा आहिनि त अजो की रात जी मोहलत इमाम हुसैन यजीदन खां घुरी ईअं नाहे। अजो की रात जी मोहलत इमाम अली मकाम मुझे करीम रब खां घुरी छो अल्लाह जे ज़ात खां घुरी पूरी
दुनिया जी तारीख़ खोले ॾिसो, हकीकत ते मबनी तारीख़ खोले ॾिसो। इशा जी नमाज पढ़ण खां बाद इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम अॼोकी रात हुई 10 मुहर्रम जी रात। इमाम आली मकाम जेके भी साथी गॾु आया सभिनी खे हिकिड़े खीमे में गॾु करे इमाम आली मकाम सभिनी खे खुतबो ॾिनो। ओ मुंहिंजा साथियो, ओ मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिको, मां इमाम हुसैन तव्हां खे इजाज़त थो ॾियां, छो त यज़ीद ऐं यज़ीदी मां हुसैन जे सिर जा घोड़ा कॾहिं भी नाहक ते हक़ पाल, कॾहिं भी नाहक जे हथ ते हक़ कॾहिं भी बैयत न कंदो। उहे मां हुसैन पाक जे जान जा घोड़ा मां अल्लाह जे राह में जान कुर्बान करण जे लाइ तैयार हां। तव्हां सभिनी खे इजाज़त थो ॾियां इन वाइदे सां गॾु त क़यामत जे ॾिहाड़े मां पंहिंजे सुहिणे नाने नबी पाक जे दरबार में तव्हां मां कंहिंजी भी शिकायत कोन कंदुसि। जन्नत जे लाइ वाइदो थो तव्हां सां कयां, जंहिंखे वापसि वञिणो आहे मुंहिंजी इजाज़त हलिया वञो। ईअं चई करे पाण जेको बरंदड़ ॾियो आहे उनखे उछायो वियो त कंहिंखे वञण में भी का दिक़त न थिए। पर जेॾी महिल वरी ॾियो ॿारियो वियो त सभ जो सभ मुंहिंजे सुहिणे हुसैन जा आशिक अल्लाह जे ज़िक्र में मुंहिंजे मुस्तफ़ा जे दुरूद में मस्त लॻा पिया हुया। केड़ो अमल करे रहा हुया? अल्लाह जो जिक्र, अल्लाह जे पाक कुरान करीम जी तिलावत ऐं मुझे सोहणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद पढ़ी रहा हुया। मुझे करीम आका जे बचड़े पुछो, साथियो तव्हां वया कोन? उन्हनि चयो, सोना जन्नत अखिन सां ॾिसी छॾे जहन्नम में केर विंदो? मरण जी घड़ी त मुकरर आ। अल्लाह जे कुरान फरमायो आ त घड़ी न हेॾे थींदी न होॾे थींदी। मौत जी घड़ी भी मुकरर आ, मौत जी जगह भी मुकरर आ। जॾहिं सब कुछ जी पक्का त पो जन्नत छॾे जहन्नम में काॾे वञो? सोना दिलबरा हुसैन खे छॾे वञो? ईअं थी नथो सघे। इमाम आली मकाम जे कुरान खे जवाब इनायत फरमायो, पाण फरमायो, जेकॾहिं अवां अज़म पक्को करे वेठा हो त पो सॼी रात मुंहिंजे करीम रब जे कुरान जी तिलावतूं कयो। छा पाण फरमायो, छा कयो सॼी रात? इन करे मूं तव्हां खे चयो न, अल्लाह जे ज़िक्र वारी महफ़िल में अचण वारो, इमाम आली मकाम जे हिन मोहब्बत ऐं इश्क वारी महफ़िल में अचण वारो, अवां खे करोड़े मुबारकूं। बेशक तव्हां सोची सघो था त मौलवी शायद पंहिंजो कद वधाइण लाइ पियो चवे। न मुंहिंजा दोस्त अज़ीज़, याद रखी छॾियो, न कंहिं मौलवीअ जे जलसे सां मुंहिंजे हुसैन जो शान वधंदो, न कंहिं ज़ाकिर जे मजलिस करण सां मुंहिंजे हुसैन जो शान वधंदो, न कीरा बिरादरीअ जे ख़ैर करण सां मुंहिंजे लजपाल जो शान वधंदो, न दुनिया सॼीअ जे ख़ैर ख़ैरातुनि सां शान वधंदो। न न, शान वारा त एॾा जन जो अॻे ई अल्लाह शान आला उत्तम करे छॾियो आ। तव्हां सां जी सभु कुझु छो था कयूं? इन जे करे था कयूं उन सुहिणनि खे असां जे हिन करण जी ज़रूरत नाहे, पर तव्हां असां खे जन्नत में वञण लाइ हिन सुहिणी निस्बत जी ज़रूरत आहे। अॼु ही जेको ओजागो पिया कयो मुंहिंजे हुसैन लाइ, न मता सोचो त सुहिणे हुसैन लाइ था कयूं, न मुंहिंजा जानी, मुंहिंजे लजपाल हुसैन लाइ न, पंहिंजे लाइ था कयूं, पंहिंजे लाइ था कयूं। अॼु जेको क़ुरान था पढ़ूं या जेके ॿ ॻाल्हियूं ॿुधी अखिड़ियुनि में लुड़क था लाड़ियूं, कंहिंजे लाइ था लाड़ियूं? पंहिंजे लाइ था लाड़ियूं। इहे कॾहिं कम ईंदा? इहो तॾहिं कम ईंदा जॾहिं सभई छॾे वेंदा। छो जन जे याद में लुड़क था लाड़ियो, ख़बर थे उहे केर हन? हुई अल्लाह दुला मदीने वारे जा कंदा, कुल्हड़ ते जे सवारी हुआ।
हुई अल्लाह दुला मदीने वारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी हुआ अज शहर मदीनो छड़े बचड़ने अज शहर मदीनो छड़े बचड़ने वञी ऋण पटखे त वसायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो हिकरे तत तलबी वारी हुजे ढुक पाणी लाहू प्यासा हुजने हिकरे तत तलबी वारी हुजे ढुक पाणी लाहू प्यासा हुजन केर जो आबे को सरजा जे मालिक आबे को सरजा जे मालिक अजु कैद किस्मत तन खे करायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो किसो कर बलावा रन जो तबुधी अजु अखड़िन आब वहायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो हई खालिद तनी जो गुलाम आहे गुलामन में वञे शलत मों निकिरी ही खालिद तनी जो गुलाम आहे गुलामीअ में वञे शलत मों निकिरी ऐं पंहिंजो करे हू कबूल कंदा ना गोरत संदन जो सायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो केर चौलज पाल हुसैन केर चौलज पाल हुसैन कहिड़ो हुसैन जय हुसैन जेला रवायत केर थो करे हज़रत मौला अली हदीस केर हदीस जो रावी केरा चो सुनो मौला अली इन हदीस के नक़ल करण वारो केरा जो इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैहि जरा हिन हदीस मुबारक दे गौर कयो मुझे मदीने जे मीर फरमायो हुब्बु अहल बैतिल हुब्ब अहल बैतिल नाफिउल अला सबअत मवाक़ि मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मुझे अहल बैत सां जेको प्यार कंदो अल्लाह जी ज़ात सतन जगहुन ते उनके मुझे अहल बैत जे प्यार जो नफ़ो अता फरमाइंदो घणनि जगहुन ते
जवाब दियो खणन जगहुन ते सतन जगहुन ते हदीस रवायत कई कई जो सुने अलीउल मुर्तजा नकल कई कयो इमाम जलालुद्दीन सुयूती या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे सत जगहूं कहिड़ियूं इन करे जल्दी जल्दी हदीस पियो ॿुधायां अवां खे यकीन थी वञे त ही जेके घड़ियूं घारियूं पया इहे अजायूं नाहिनि हिते बि सजायूं त हुते बि सजायूं हने मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बरकत फरमायो सब का पहरी मंजिल व इंदल मौत मदीने जे साईं फरमायो मौत अचण हक़ जॾहिं इज़राइल अल्लाह जे हुक्म सां के जो साह कढण ईंदो आ पो जेकॾहिं उन जो मुझे अहल बैत सां प्यार हूंदो आ कैसा प्यार हूंदो आ जवाब दे कैसा प्यार हूंदो आ अहल बैत सां प्यार हूंदो आ अल्लाह जी ज़ात बाबरकात इज़राइल के हुक्म कंदो आ मुझे महबूब मुस्तफा जे बचड़न सां प्यार करण वारो आ इन जो रूह इएं कब्ज़ कजा ॼण मखण मां वार निकिरी वञो पहरी मंजिल आले रसूल मां अञा खोलिया आले रसूल कंहिंखे चइबो आहे जरा कन खोले ॿुधजा हज़रत अब्बास मुझे मुस्तफ़ा जो सॻो चाचो उहो बि आले रसूल आहे हज़रत अमीर हमज़ा मुझे हबीब जो चाचो उहो बि आले रसूल आहे हज़रत अलीउल मुर्तज़ा बि आले रसूल आहे हुज़ूर जूं तमाम अज़वाज मुतहरात बि आले रसूल आहे अलीउल मुर्तज़ा जो भाउ भी आले रसूला अम्मा फातिमा तो ज़हरा भी आले रसूला हसन ऐं हुसैन भी आले रसूल तवा चवंदो त हे सब आले रसूल जी जी ये सभई आले रसूल हे मुझो जिस्म नह खां वठी करे मथे जे वार ताईं फ़कीर आशिका हे बाह चवंदो कंहिंजी फ़कीर आशिक जी हे मथो कंहिंजो फ़कीर आशिक जो ही पेट कंहिंजो फ़कीर आशिक जो हे टंग कंहिंजी फ़कीर आशिक जी हे जिस्म त सॼो फ़कीर आशिक जो आहे पर हिन सॼे जिस्म में दिल उहा आहे जेका सॼे जिस्म जी सरदार आहे जेकॾहिं केरु इहो क़बूल करे त दिल त आशिक जी आहे पर बाहूं उन जूं कोन्हनि टंगूं उन जूं कोन्हनि इहा ॻाल्हि ठहंदी तवज्जो कयो मुंहिंजा दोस्तो आले रसूल हुज़ूर जूं जमी अज़वाज मुतहरात आले रसूल हुज़ूर जे अहल बैत में शुमार न हुज़ूर जे अहल बैत में शुमार हन हुज़ूर जा चाचा हुज़ूर जे अहल बैत में पर उन सभिनी मां वरी जेका जीअं मूं तव्हांखे जो पूरे जिस्म जी दिल सब अल रईसुल आज़ा सॼे जिस्म जी सरदार दिल आहे इन सभिनी आले रसूल जा वरी जेके अखियुनि जा ठार हन उहो इमाम हसन इमाम हुसैन अम्मा फातिमा ज़हरा है ऐं अलीउल मुर्तज़ा शेर खुदा अञा मां खोलिया रुगी आले रसूल जान पर असहाबे रसूल जे भी अखियुनि जो ठार हन रुगी आले रसूल न आले रसूल जे त अखियुनि जो ठार हन पर असहाबे रसूल जे भी अखियुनि जो ठार हन बस हिकड़ी या ॿ ॻाल्हि कयां जंहिं वक़्त में महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम इन दुनिया खे छॾियो अबू बकर सिद्दीक़ पहिरियों अमीरुल मुमिनीन बणियो सभिनी सहाबा बैयत कई अमीरुल मुमिनीन अबू बकर सिद्दीक़ खुतबे ॾियण जे लाइ वेठो मिंबर महबूब ते वेठो आ सहाबा जी जमायत आॾो सहाबी फरमाइन था सोहणा खुतबो इरशाद फरमायो अबू बकर सिद्दीक़ खामोश
खामोश वरी सहाबा जो सोना खुतबो इरशाद फरमायो अबू बकर सिद्दीक खामोश मगर कंहिंखे ॻोल्हे रहियो आहे जॾहिं टियों दफ़ो सहाबा पर अर्ज़ कयो सोना खुतबो इरशाद फरमायो अबू बकर सिद्दीक पहिरा जेके लबड़ा खोलिया पहिरो जुमलो चयो चवे तो ऐन हसन हुसैन सुनो हसन किथे आ सुनो इमाम हुसैन किथे आ तवज्जह रहे उन वक्त इमाम हसन पाक जी उम्र 7 साल ऐं कुछ महीना इमाम हुसैन पाक जी उम्र 6 साल ऐं कुछ महीना जॾहिं मुझे महबूबन दुनिया के ज़ाहिरी अलविदा चई करे अल्लाह जो हुक्म कबूल कयो जॾहिं हसन ऐं हुसैन आया पंहिंजे सजे अबू बकर सिद्दीक इमाम हसन खे विहारियो खबे इमाम हुसैन खे विहारियो पोइ अबू बकर सिद्दीक खुतबो शुरू कयो जुमलो उथंदे इहो चयो ऐं मुझे अल्लाह जा बानो हुजूर जा दीवानो खुतबो त हुजूर जो गुलाम अबू बकर सिद्दीक ॾेई रहियो वा खुतबो मुंहिंजो ॿुधजो दीदार हसन ऐं हुसैन जो कजो जो त दिलबर जे दीदार करण सां मुझे मुस्तफा जे दीदार जी आस पूरी थी वेंदी। याद रखो मुंहिंजा दोस्तो फ़क़त आले रसूल जे अखियुनि जा तारा न असहाबे रसूल जे भी अखियुनि जा तारा आहिनि केर मुझे मुस्तफा करीम जा बचड़ा अन्या हिकड़ी मंजिल थोड़ो वधा अॻिते हज़रत अमीर उमर दिल त अज रात अहिड़ी आहे जो मूंखे कुछ पढ़णो आहे न त मुंहिंजा दोस्त तारीख़ ॾाढी आॾो रखां तव्हांजे इंशाअल्लाह ताला तव्हांजे हिते वेझो वरी प्रोग्राम आहे 18 जे राति बुरड़ा हन दाली शहर जा बुरड़ा हन दोस्त उन्हनि जो प्रोग्राम आहे इंशाअल्लाह ताला तनवीर या अहिड़ो को नालो आहे नौजवान जो ज़िंदगीअ में अगरि अल्लाह से मौक़ो ॾिनो त इंशाअल्लाह 18 जे राति ते प्रोग्राम अचिजो त वरी खोलंदासीं लेकिन अॼु बि कुझु ॿुधी वठो नंढड़ा वेह बाबा ही गौर सां ॻाल्हि ॿुधो महबूबन करीमन जॾहिं न दुनिया छॾी ओ सुन्नी कुझु अखियूं खोल ओ मुंहिंजा अहले तशीह जा भा अगरि मौजूद हई तॾहिं बि अखियूं खोल अगरि कॾहिं फ़क़ीर जो सजण साईं जे मलंग जो आवाज़ ॿुधी त अखियूं खोले ॿुधजां जॾहिं मदीने जे साईं हीअ दुनिया छॾी त इमाम हसन जी उम्र पाक घणी हुई 7 साल ऐं कुझु महीना घणी ॻाल्हायो इमाम हुसैन दिलबर जी उम्र घणी हुई 6 साल ऐं कुझु महीना या बचपन जी उम्र आहे या जवानीअ जी ॻाल्हायो मुंहिंजा जानी ॻाल्हायो अॼु भलारी राति ॻाल्हायो वंड वठो अॼु या बचपन जी उम्र आहे या जवानीअ जी उम्र आहे बचपन जी उम्र आहे न बचपन बि एतिरी आहे जो अल्लाह अञा इन उम्र जे मथां निमाज़ बि फर्ज़ जवाब ॾियो रोज़ो बि फर्ज़ कोन कयो आहे हज बि फर्ज़ कोन कयो आहे मुंहिंजा दोस्त जिहाद बि फर्ज़ कोन कयो आहे लेकिन वाह कहिड़े वट तारजन में तोरिया इमाम हसन ऐं हुसैन सुहिणे खे किथों उन्हनि जो शान मां बयान कयां जन जे मथां अञा कुझु बि फर्ज़ थियो ई कोन्हे को जन्नत न पर उन्हनि जे लाइ जन्नत जी सरदारीअ जो ऐलान कयो वियो बाद में थो अचां लेकिन मां जेका मंज़िल कई उन खे अॻिते कयां हबीबन करीमन दुनिया छॾी हसनैन करीमैन जी उम्र इहा 2 साल हज़रत अबू बकर सिद्दीक सुहिणे जो दौर छो त जॾहिं अॼोकी राति 10 मुहर्रम जी राति सन 61 हिजरी मैदान करबला में मुंहिंजो इमाम हुसैन मौजूद आहे उन वक़्तु मुंहिंजे लजपाल हुसैन जी उम्र 58 साल घणी ॻाल्हायो सुन्नी ॻाल्हायो इन करे थो ॻाल्हायां त सबक पक्को कयो ईमान बचाइजो करबला जे मैदान में सन 61 हिजरीअ में इमाम हुसैन लजपाल जी उम्र घणी चओ 58 साल घणी हुजूर जे हंज में 6 साल गुज़री 58 मां 6 साल कढो बाक़ी घणा बचा
जवाब दियो बाकी घणा बचा 52 साल थोड़ो मुझे न फकीर जे जुमले ते गौर कजो जेके 6 साल हुजूर जे खिदमत में गुजरिया दा कुर्बान उन्हन जो जिक्र भी उलमा भी कन था जाकिरीन भी कन था मौलवी मुफ्ती सबई कन था वरी मैदान करबला जो जिक्र भी सबई कन था ए विच वारा जेके 52 साल जवानी भी इन्हन में गुजरी जवाब दियो जवानी पहरा 6 साल त बचपन उहे त फौजी साहब उहे 6 साल त मुझे महबूब जा इना उहे तरबी अल्लाह जी जेका अता हुई मुझो महबूब बुधाइंदो वयो लेकिन जेके प्रैक्टिकली 52 साल गुजरिया मां साबित के थोड़ो समझाया उन 52 साल में 2 साल सुने अबू बकर सिद्दीक जी खिलाफत हजरत अबू बकर दुनिया छड़ी इमाम हसन पाक जी उम्र 8 साल कुछ महीना इमाम हसन जी उम्र 9 साल कुछ महीना इमाम हुसैन पाक जी उम्र 8 साल कुछ महीना 10 साल उम्र फारूक जो दौरे खिलाफत रहो हजरत इमाम हसन जी उम्र 19 साल कुछ महीना हजरत इमाम हुसैन जी उम्र 18 साल कुछ महीना दियो खबर जवानी इते पई हले या अगु में ही जवाब ॻाल्हायो सुन्नी ॻाल्हायो सुन्नी तू रुगी इहा गप जी मुन्नी नथी जेको छिकई उनो भत जे पाटोड़े ते डुकी पो डुक न हक बुध कुरान करीम बुध सच बुध ईमान बचा मानी हिते न मिली जेका नसीब में लिखला मुझो रब तोखे जरूर दींदो वे फकीर हा नथो चवई त कंहिंजो दुश्मन थी नथो चवई कंहिंजो मुखालिफ थी एतिरो चवई तो ईमान बचा सब कुछ थींदो ईमान वियो तो कुछ भी को न थींदो मुझा दोस्त अजीज हजरत उमर साईं जे दौरे खिलाफत में हजरत उमर साईं शहीद थी वयो उन वक्त हजरत सुने इमाम हसन जी उम्र मुबारक 19 साल कुछ महीना इमाम हुसैन जी उम्र 18 साल कुछ महीना वरी 12 साल हजरत सुने उस्मान जिन्नूरैन जी खिलाफत हाने 12 साल वरी मिला त जडे हजरत उस्मान शहीद थी इमाम हसन पाक जी उम्र 31 साल कुछ महीना इमाम हुसैन जी उम्र 30 साल कुछ महीना कसम थव पैदा कंदड़ रब जे ज़ात जो जवाब दियो असुल जिम्मेवारी वारी उम्र जवानी वारी इहा है या का बिया जवाब दियो सोची समझी जवाब दियो इन उम्र में तो खबर तो भौर भी मस्त होंदो आ भौर भी मस्त होंदो आ इन उम्र जी जिंदगी के आडो रखो हजरत अमीर उमर जे पूरे दौरे खिलाफत में को हिकड़ो जुमलो एड़ो बुधायो जेको इमाम हसन ऐं हुसैन सोने हजरत अमीर उमर जे मुखालफत में चयो जे हिकड़ो जुमलो बुधायो मां तव्हांखे अर्ज कयो अगर ये 52 साल न बयान कया वञन त दुनिया में फितनो खत्म थी वेंदो फिरके वारियत खत्म थी वेंदी हक आडो अचे वेंदो खबर पइजी वेंदी त मुझे मुस्तफा जे बचड़न जो हुजूर जे सहाबा सां ताल्लुक कहिड़ो आ हुजूर जे सहाबा जो मुस्तफा जे बच्चन सां ताल्लुक कहिड़ो आ सच्चाई सा हजरत अमीर उमर जो दौरे खिलाफत जे नाले का काफर डकंदा हन जे नाले का यहूदी डकंदा हन जेके चवंदा हन त जे कदे 10 साल उम्र अञा हुजे हां दुनिया में को काफर बचे ही को न हजरत उमर मीटिंग करे रहियो आ ऐलान कयो वयो त जेको अचे उनखे बाहर बिहारियो हजरत उमर जो पुटो वडो पुटो अब्दुल्लाह बिन उमर आयो उनके 12 दरवाजे ते गुलाम चयो त सुने अमीर उमर जो हुक्म ही आ वडो पगदार पुत्र हजरत उमर जो मगर चुपड़ी करे वेही रहो कुछ मिनट गुजरिया त मुझो लजपाल हुसैन अची वयो इमाम हुसैन अची वयो हजरत अब्दुल्ला बिन उमर के चवे तो दोस्त दे खबर बाहर वेठा हो चवे तो सोहना अंदरों जो हुकुम त जेको अचे ओहो वेही रहे मां इन करे वेही रहियो हां इमाम हुसैन फरमायो मां भी वेही थो रहा मां भी जवाब दियो मां भी
हज़रत उमर जे पुट खे चयो वियो त वेही रह, सुणे हुसैन खे कंहिं चयो कोन त वेही रह, पर तरबियत त ॾिसो न मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी। आए अज़ीज़ान मन हज़रत इमाम हुसैन लजपाल कुछ लम्हा वेठा, अंदर जेका ॻाल्हि ख़त्म थी दरवाज़ो खुलियो, जीअं जो खुलियो लजपाल हुसैन जीअं जो अञा हीअं मुहड़ मुबारक करे सिधो थियो, अमीर उमर जी नज़र पे उथी अदब में बीही रहियो, सुहिणा लजपाल हुसैन, ओ मुंहिंजे अखिड़ियुनि जा ठार हुसैन, अमा केॾी महिल आया? इमाम पाक फरमायो त कुछ घड़ियूं थियूं, सुहिणा अंदर छो न हलिया? जवाब ॾिनो तव्हांजो बचिड़ो बीठो हुयो, इन करे मां बीठुसि। अमीर उमर जो जवाब ॿुधो, अखिड़ियुनि में लुड़क लाड़े इमाम हुसैन सुहिणे खे चवण लॻो, ओ मुंहिंजा दिल पर हुसैन। हिन उमर बिन ख़त्ताब खे पंहिंजी असुलियत याद आ। हिन उमर बिन ख़त्ताब जी ताक़त इहा हुई जो बाबो चवे पियो ख़त्ताब त उमर उठनि खे सिधो कर, मूंखां उठ बि सिधा न पिया थियनि, बाबो चमाटू पियो हणे, अॼु रुगी इशारो चीज जो थो ॾियां, 22 लख मुरबा मैल ते हे जेको हुकुम हली रहियो आहे, हे उमर बिन ख़त्ताब जो कमाल नाहे, हे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा तुंहिंजे बाबे आका जे कदमनि जे ख़ाक जो कमाल। हथ ॿधी तो चवे, सुहिणा हुसैन मुंहिंजे पुट ला कानून आ, छो त मुंहिंजे पुट जी मां उहा थो रही आहे जेका तो लजपाल हुसैन जी मां। मुंहिंजे पुट जो नानो उहो थो रही आहे जेको तो लजपाल हुसैन जो नानो आ। मुंहिंजे पुट जो बाबो उहो थो रही आहे जेको हसन ऐं हुसैन जो बाबो आ, लजपाल हुसैन। हे उमर जेकी कुझु आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे कदमनि जे ख़ाक जो नतीजो आ। इहा उम्र केतिरी आहे इमाम हुसैन जी? मां तव्हां खां थो पुछां, जवाब ॾियो। 12 साल 13 साल जवानी आ, जवानीअ में एतिरी इज़त केर ॾेई रहियो आहे जो मुस्तफ़ा जो ग़ुलाम सुहिणो उमर बिन ख़त्ताब ॾेई रहियो आहे। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मां अञा भी थोड़ो ॻाल्हि के खोलियां, मूंखे करबला जे मौज़ूअ ते अचणो आहे, भले हिकिड़ी ॻाल्हि छो न खुलियल हुजे। कुझु माण्हू तव्हां सादड़नि माण्हुनि खे वरगलाईंदा आहिनि, कुझु माण्हू सादड़नि माण्हुनि खे वरगलाईंदा आहिनि। इमाम हसन ऐं हुसैन सुहिणे जे अमड़ जो कातिल हज़रत उमर बिन ख़त्ताब खे छॾियो वेंदो आहे, हा या न जवाब ॾियो। ऐं तव्हांखे सादनि लफ़्ज़नि में जवाब ॾियां, ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी ॻाल्हि ते तव्हां भले यकीन कयो या न कयो, अल्लाह पंहिंजो दिमाग़ ॾिनो अथव, उन मां सोचजो। हज़रत अली, छा नालो वरितुम? मौला अली। नालो वठो, चो मौला अली, शेर ख़ुदा, जंहिंजे लाइ मदीने जे मीर फरमायो त मां अदा अलीअ खे इल्मु ईअं सेखारियो आहे। तवज्जो, मां अदा अलीअ खे इल्मु ईअं सेखारियो आहे जीअं पखी पंहिंजे चुभ सां पंहिंजे बच्चे खे ग़िज़ा खाराईंदो आहे। इहो कंहिं फरमायो? चो मदीने जे मीर। कंहिं फरमायो? कंहिंजे लाइ फरमायो? मां ॾाढो कम वारो जुमिलो पियो चवां, 10 मुहर्रमुल हराम जी रात आहे। यादि रखो, जेसीं अक़ीदो मज़बूत न थींदो, अमल मुंहिंजा दोस्त पोइते रहिजी वेंदो। उन शेर ख़ुदा जंहिंखे मदीने जे मीर चुभ सां ईअं चुगायो आहे, छा चुगायो आहे? पेट जे भरजण जी ग़िज़ा न, इल्म जी ग़िज़ा सुहिणे अलीअ खे चुभ सां चुगाए तयार कयो आहे। वरी ऐलान कयो आहे, अना मदीनतुल इल्म व अलीयुल बाबुहा। इते जे करे बिहारे मां तोखां पुछां, मस्जिद कंहिंजो घर आहे? चओ अल्लाह जो जल्दी ॿुधायो, मोट वक़्तु थोरो आहे, मां ॻाल्हियूं घणियूं ट्रेड़े वियो हां। मस्जिद कंहिंजो घर आहे? चओ अल्लाह जो। कंहिंजो घर आहे? वुज़ू करे जॾहिं निमाज़ी निमाज़ जे लाइ मस्जिद में हूंदो ईंदो आहे, वुज़ू बि थियल हूंदो आहे, कपिड़ा बि पाक हूंदा आहिनि, इबादत जे लाइ बि ईंदो आहे। लेकिन जॾहिं सॼो पेर अंदरि रखंदो आहे, छा चवंदो आहे? खोलियो ॻाल्हि खोलियो, चओ अल्लाहुम्मा फ़्तह ली अबवाब रहमतिक। ऐ मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजे लाइ पंहिंजे रहमत जा दरवाज़ा ॻाल्हायो, रहमत जा दरवाज़ा
पढ़ंदा आहियो कॾहिं सोचो थो त घुरो छा थो वरी इते बीहंदुसि त मुंहिंजी सॼी तकरीर हिते ख़त्म थी वेंदी। छो त यादि रखो हिकिड़ो जुमिलो पक्को ख़ुदा जो कसम करे छॾियो, जंहिंदा पंजां ते नाल प्यार नहीं ओंदे कलमे ते इतबार नहीं। मां क़ुरान जूं जेतिरियूं आयतूं चओ मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां। मौलवी हुजे, पीर हुजे, मुफ्ती कुछ भी हुजे, हज हुजनसि, ज़कात हुजन, सब कुछ ढेर हुजनसि, पर जे सीने में आले रसूल जो प्यार नाहे, अल्लाह जे इज्जत जो कसम खणी थो चवां, उहो जन्नत जी खुशबू रब उनखे नसीब कोन कंदो। वरी यादि रखी छॾियो, गुनहगार ज़रूर आहे, गुनहगार ज़रूर आहे, मगर अंदर में आले रसूल जो प्यार थो रखे, मस फर्ज पूरा थो करे। इहो जेको हुब्बे आले रसूल आहे, जेको प्यार आले रसूल आहे, इंशाअल्लाह ताला मुंहिंजो रब कंदो हो जन्नत जे बागन जे विच में इंशाअल्लाह ताला हूंदो। मां क़ुरान जेतिरो चओ ॿुधाइण लाइ तयार आहियां, जेकर अॻिते न हलो। लेकिन इहा हिकिड़ी ॻाल्हि फ़िलहाल इहा ॿुधो, अल्लाह जो घर मस्जिद आहे, कोशिश कयां मिड़ई ॻाल्हियूं नयूं ॿुधायांव, साल में हिकिड़ो भेरो थो अचां। अल्लाह जो घर मस्जिद आहे, कंहिंजो घर आहे? अल्लाह जो घर। दर खोले अंदर त आयो हई न, कंहिंजे घर में आयो हई? जवाब ॾियो, कंहिंजे घर में आयो हई? अल्लाह जे घर में आयो हई। हाणे दुआ वरी उन खां तो घुरी, मुंहिंजा मौला उन जे ई घर में आयो हई, उन जे ई इबादत लाइ आयो हई। चवीं तो अल्लाहुम्मा, ऐ मुंहिंजा मौला इफ्तह, खोल ली मुंहिंजे लाइ अबवाब, दरवाज़ो रहमत कर, तुंहिंजे रहमत जो। कंहिंजे रहमत जो? मस्जिद जो दर त खुलियो पियो आहे, ॻाल्हायो, मस्जिद जो दर त खुलियो पियो आहे, उहा कहिड़ी रहमत आहे, उन जो दरवाज़ो कहिड़ो आहे? क़ुरान खां पुछां या मुस्तफ़ा महबूब खां पुछां? जल्दी ॻाल्हायो। अॼु फ़कीर न कांडेरे जे दावत ते अचण वारो, ॻोठ गुलाम कीरे में अचण वारो, अॼु जेको क़ुरान ॿुधण चाहियो था ॿुधो, रुॻी ज़ुबान खोले चओ फ़कीर अॼु हितों ॻाल्हाए त मां क़ुरान तव्हांखे खोले ॿुधायां त मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचन जो शान आहे छा। अज़ीज़ाने मन जेॾी महिल अल्लाह जे घर में पहुची करे दुआ तो घुरी, मुंहिंजा मौला मुंहिंजे लाइ पंहिंजे रहमत जो दरवाज़ो खोल। दर त खुलियो पियो आहे, अल्लाह जो घर अची बि चुको आहे, हाणे कहिड़ी रहमत जो दरवाज़ो थो खोली? अॼु त क़ुरान खां पुछो, मौला मां जेको तुंहिंजे रहमत जो दड़ो थो घुरां, उहा रहमत कहिड़ी आहे? अल्लाह फरमायो, वमा अरसलना इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह खां छा थो घुरे? मौला तुंहिंजे घर में त आयो हां, वुज़ू बि करे आयो हां, निमाज़ बि पढ़ण जे लाइ आयो हां, पर मौला महबूब मुस्तफ़ा जे कुर्ब जो दड़ो त मुंहिंजे लाइ खोल। चो त रहमतल लिल आलमीन ज़ात कंहिंजी आहे? जवाब दे, आलमीन जे लाइ रहमत, जहानन जे लाइ रहमत केरा? चो महबूब मुस्तफ़ा। केरा? महबूब मुस्तफ़ा। रहमत घुरी तो रब खां, महबूब मुस्तफ़ा जी ज़ात। मौला तुंहिंजे इबादत जे लाइ आयो हां न, मूंखे पंहिंजे यार जो दरड़ो त नसीब कजां, छो त दरड़ो खुलंदो त अॻिते वेंदो न, दरड़ो खुलंदो त अॻिते वेंदो न। मदीने जे मीर वरी ऐलान कयो, अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबहा, जेकॾहिं मां मुस्तफ़ा जे रहमत जो वंड वठण थो चाहीं त दरड़ो अथई मुंहिंजो अली, मुंहिंजे अलीअ खे चुमी ॾींदो अचु, मां मुस्तफ़ा जे रहमत जा वंड वठंदो। केतिरा वेही मिसाल ॾियां, लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूंखे अॻिते वधण ॾे। जेका मां ॻाल्हि करण पे चाहे, हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम लजपाल जी जेका जवानीअ वारी ज़िंदगी आहे, उहा सहाबा जे दरमियान में गुज़री आहे। सहाबा इमाम अली मक़ाम सां ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे, सहाबा कीअं अदब कन बि छो न। मदीने जा साईं, मदीने जा साईं, मदीने जे गलियुनि में हिकिड़े कुल्ले ते इमाम हुसैन आहे, हिकिड़े कुल्ले ते इमाम हसन आहे। मदीने
मदीने जे गलियुनि में हुजूर कुल्हड़नि ते बचड़नि खे खणी हली रहिया। अमीर उमर साम्हूं ॾिसी करे चयो तो सुभान अल्लाह, केॾी नस्वारी अज़ीमा। मदीने जे मीर मुर्की फरमायो उमर सवारी त अज़ीमा, पर ज़रा हेॾे निहार त रब स्वार बि केॾा अज़ीम अता फरमाया हने। दुनिया नाज़ करे मदीने जे मीर ते, मदीने जो मीर नाज़ करे जो इमाम हसन ऐं हुसैन ते। जी मुझा मुसलमान भा या उहा जोड़ी आ मैदान मदीने पाक में हुजूर कुल्हनि ते खणी छो पिया घुमाइन। मदीने जे मीर खे अल्लाह जे ज़ात इत्तला फरमायो मुझा महबूब मुस्तफ़ा तुझे हिन बचड़े खे करबला में तुझा उम्मती शहीद कंदा। हुजूर कुल्हनि ते खणी मदीने में छो पिया घुमाइन। मदीनो शहर जो मरकज़ हुयो, मदीनो वापार जो मरकज़ हुयो। शाम जा माण्हू भी ईंदा हुया, ईरान इराक जा भी ईंदा हुया, यमन जा भी ईंदा होया। मदीने जा मीर खणी घुमाइन पिया छाजे ला? हुजूर खे जीअं बचड़नि सां प्यारा, हुजूर खे ईअं उम्मत सां भी प्यारा। रब चयो तुंहिंजा उम्मती शहीद कंदा। मुंहिंजो मुस्तफ़ा कुल्हड़नि ते खणी पियो घुमाए। मन वापारी ओड़े पाड़े वारा अचण वञण वारा ॾिसण ऐं वरी करबला जो मैदान उन्हनि जे आॾो अचे, मन सुञाणे वठनि त ही उहे हन जन के कुल्हड़नि ते मुस्तफ़ा खयो हुयो। मुझे हुजूर के खबर हुई हे लईन पलीत यजीद जेको आ इहो बागी जा लकम ॾींदो। मुझे मुस्तफ़ा के सब खबर आ, मुस्तफ़ा के खबर ना है त कंहिंखे खबर आ? जवाब दे। मुस्तफ़ा के खबर ना है जेकॾहिं को चवे त दरिया सफ़ा सुको पियो आ, सखर खां मथे बि सुकल आ, सखर खां हेठि बि सुकल आ, पर यार ब्रेच जेको आ न रोहिड़ी कैनाल फाटे थो पियो। चए बुज़ुर्ग जो हया कर, रोहिड़ी कैनाल दरिया मां ई निकिरो। जॾहिं दरिया सुकल आ त रोहिड़ी कैनाल में किथों आयो पानी? दरिया में आहे तॾहिं त आयो। मां तोखां थो पुछां, मुंहिंजो अली उहो आ जंहिंखे इल्मु महबूब मुस्तफ़ा सेखारियो। कूफे जे मस्जिद में भी अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा ऐलान कयो जेको वणे वसो पुछो। हेॾे निहारे ॻाल्हि अमां जी ॿुधल आ, मुंहिंजी बि घणई दफ़ा कयल आ। अर्श जो मलाइकनि जो सरदार जिब्राइल थो चवे सोना जिब्राइल किथे आ? हेॾे निहारे फरमायो कोन्हे को, हेॾे निहारे फरमायो कोन्हे को, हेॾे निहारे फरमायो कोन्हे, हेॾे निहारे फरमायो कोन्हे। जिब्रील जेको इंसानी सूरत में बीठो आ चवे थो सोना तव्हांजो चयो त मां ॿुधायां थो। शेरे ख़ुदा फरमायो जन्नत जे गुलनि में ॻोल्हियो मांस मतां खुशबू थी लिको हुजे, पर उते को न हो। हिकिड़े सेकण में अली ॻोल्हे आयो, हिकिड़े सेकण में शेरे ख़ुदा ॻोल्हे आयो। सतनि समुंडनि में ॻोल्हियो मांस मतां किथे सिप थी लिको हुजे। सतई समुंड शेरे ख़ुदा हिकिड़े सेकण में ॾिठा, उते कोन हो, सॼे कोन हो, खॿे कोन हो। सवालिया सवाल कयो पोइ किथे आ? मुर्की मौला अली फरमायो बीठो मुंहिंजे साम्हूं आ, पुछे थो त मां किथे हां? इहो इल्मु कंहिंजो आहे? चओ अली जो। जवाब दे इहो इल्मु कंहिंजो आहे? कसम थे ख़ुदा जो, शेर ख़ुदा जो इल्मु आहे। सेखारियुसि कंहिं? जवाब ॾियो त मां अॻियो जुमिलो कम जो चवां। सेखारियुसि कंहिं? सभई ॻाल्हायो न। सेखारियुसि कंहिं? मदीने जे साईं कीअं हुजूर इल्मु शेर ख़ुदा खे पढ़ायो? मदीने जे साईं फरमायो जीअं पखी चुंब सां बच्चे खे चुगाईंदो आहे न, मां मुस्तफ़ा अलीअ खे इल्मु ईअं पढ़ायो, मां अलीअ खे इल्मु ईअं पढ़ायो आहे। हाणे मूंखे जवाब ॾे कलमे पढ़ण वारा, जॾहिं पढ़ायल जो एतिरो इल्मु आहे त जेको पढ़ाइण वारो आहे उन जो इल्मु छा हूंदो? पहिरीं जवाब ॾे त मां अॻिते हलां। उन जो इल्मु बेमिसाल हूंदो या न? उन जो इल्मु बेमिसाल हूंदो या न? अलीअ खे अर्शनि जी ख़बर, फर्शनि जी ख़बर, ज़मीनुनि जी ख़बर, समुंडनि जी ख़बर। ॿुधा त मुंहिंजे मुस्तफ़ा खे छा जी ख़बर? मां चवां थो क़ुरान पढ़ा, मां चवां थो क़ुरान पढ़ा। क़ुरान
पढ़ा कुरान। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जेला अल्लाह जे ज़ात फरमायो वकज़ालिक नुरी इब्राहिम मलकूत समावात वल अर्द। मां अल्लाह जे ज़ात बाबरकात ज़मीनो आसमान बनाए छॾिया, इब्राहिम के पत्थर ते वेहारे हुकुम कई में इब्राहिम मथे निहार। पत्थर ते वेही इब्राहिम मथे निहारियो त सतनी आसमानन जा सैर कयई। वरी पत्थर ते वेही जमीन में निहारी, सतनी जमीन में जेको आ उन जो सैर कयई। कहीं कयो चो हजरत इब्राहिम, कहीं कयो हजरत इब्राहिम। हजरत इब्राहिम पत्थर ते वेही करे सतनी आसमानन खे जा सैर करे, पत्थर ते वेही करे सतनी जमीन जा सैर करे। यानी सतनी आसमानन में जेको उहो भी हजरत इब्राहिम जाने, सतनी जमीन में जेको उहो हजरत इब्राहिम जाने। अज त मदीने जे मीर ॾे वठी हले, करबला वारन महबूबन ॾे वठी हले। रब उन्हनि लाइ छा थो चवे क़ुरान में, अलम तर अल्लाह खलक़ समावात वल अर्द बिल हक। इब्राहिम तॾहिं ज़मीन आसमान ॾिठा जॾहिं ठही तैयार थिया। अलम तर ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा छा तो न ॾिठो, छा तो न ॾिठो। अन अल्लाह खलक़ समावात वल अर्द बिल हक। तुझे हक वारे अल्लाह आसमान कीअं बनाया, ज़मीनूं कीअं बनायो। इब्राहिम अलैहिस्सलाम बनियल ॾिठा, पर मुंहिंजे मुस्तफ़ा ऐं उन जे बचिड़नि बणजदे ॾिठा। जागो था जेके आयतूं पढ़ा पियो मोबाइल में नोट कंदा वञो, सुभाणे वञी माना ॾिसजो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हाणे मूंखे ॿुधायो त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे इल्म जो अंदाज़ो छा आहे। चओ बेमिसाल आहे। चओ त मां अॻे जुमिलो चए मां मोटी अचां। चओ त बेमिसाल आहे। हुज़ूर खे अल्लाह जेको इल्म अता फरमायो उहो बेमिसाल आहे। अबू बकर जो इल्म मिसाल वारो आहे, छो त मुस्तफ़ा पढ़ायो आहे। हज़रत अबू हुरैरा सुहिणो, हज़रत अबू हुरैरा सुहिणो फरमाए थो, चए थो मूंखे अल्लाह जे इज़्ज़त जो कसम आहे। हज़रत अबू हुरैरा सुहिणो फरमाए थो, मूंखे अल्लाह जे इज़्ज़त जो कसम आहे, हिकिड़ो उहो इल्म मूंखे हुज़ूर पढ़ायो आहे जेको दुनिया खे ॿुधायां थो। हिकिड़ो इल्म मूंखे हुज़ूर उहो पढ़ायो आहे, अगरि मां दुनिया खे ॿुधायां त अलाए छा मूं छा थी वञे, अलाए छा मूं छा थी वञे। लेकिन मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजे मुस्तफ़ा जो इल्म बेमिसाल, हर हिकु सहाबीअ जो इल्म मिसाल वारो, छो त उनखे पढ़ाइण वारो मदीने जो मीर आहे, कंहिंखे मदीने जे मीर जा ग़ुलाम। लेकिन मुंहिंजे मुस्तफ़ा जे पढ़ाइण वारो कोन ॻाल्हायो। थकिजी पिया हो त मां बस कयां, जवाब ॾियो। थकिजी पिया हो, न थकाओ त ॻाल्हायो। मुंहिंजे हुज़ूर जे पढ़ण वारो के पढ़ाइण वारो केरु आहे। चओ अर रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। रहमान अर रहमान, रहमान अल्लमल क़ुरआन। रहमान पहिरीं क़ुरान पढ़ाए रहियो आहे। ख़लक़ल इंसान, इंसान खे पो बनायो आहे, पहिरीं यार खे सभु कुझु पढ़ायो आहे। कंहिं पढ़ायो आहे? जवाब ॾियो, कंहिं पढ़ायो आहे? हाणे ॾे ख़बर, जंहिंखे हुज़ूर पढ़ायो उन जो इल्मु घणो, या जंहिंखे अल्लाह पढ़ायो उन जो इल्मु घणो। सभु ॻाल्हायो त माॻी मंज़िल वठां। कंहिंजो इल्मु घणो? सोणे अलीअ खे कंहिं पढ़ायो? चओ महबूब मुस्तफ़ा। जवाब ॾियो, कंहिं पढ़ायो? महबूब मुस्तफ़ा। मुंहिंजे मुस्तफ़ा खे कंहिं सेखारियो? आए है आए है अल्लमल इंसान मा लम यअलम। मां क़ुरान जूं जेतिरियूं आयतूं चओ पढ़ां, वक़्तु कोन्हे को। हाणे मूंखे अॻिलो जवाब ॾियो। मदीने जे मीर जा आशिको ॻाल्हि पोइ यादि कयो, जन जे दिलि में इहो फुतूर ऐं फितनो आहे त सुहिणे उमर इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जे दर खे केरायो, इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ खे शहीद कयो। अहिड़े क़िस्म जा जुमला कसम थव पैदा कंदड़ रब जो। मदीने जे मीर दुआ घुरी या न घुरी? अल्लाहुम्मा अइज़्ज़िल इस्लाम उमर बिन ख़त्ताब। मौला उमर बिन ख़त्ताब जे ज़रिए इस्लाम खे इज्जत अता फरमा।
कहिड़े भी मर्तबे फिक्र जो मौलवी रुगी इएं चवे त उमर बिन ख़त्ताब जला हुजूर दुआ न घुरिया जे हुजूर दुआ घुरिया त मूंखे जवाब ॾे छा मुझे मुस्तफ़ा के या ख़बर न हुई त उमर मुझे न्याणीअ सां बेदर्दीअ सां पेश ईंदो मुझे न्याणीअ सां हीअं कदो जेकॾहिं मुझे मुस्तफ़ा के ख़बर न हुई त पोइ ॿुधा सुणे अलीअ खे इल्मु किथां आयो जे मुझे मुस्तफ़ा के ख़बर हुई त पंहिंजे बचिड़नि जे दुश्मन ला केर दुआ कोन घुरंदो आ दुआ उन ला घुरबी आ जेको पंहिंजे बचिड़नि जो आशिक़ ऐं दीवानो हूंदो आ। याद रखो मुसलमानो खुदा जे वास्ते हुजूर जे सहाबा जे मथा कीचड़ न उछलायो। मां मोटी अचां मैदान करबला में छो त वक्त तेजीअ सां गुज़र कोशिश ॾाढी कयमि त मां तकड़ो बि हलां ऐं देर सां खां अॻु में हलां पर 12 बजे ताईं पोइ बि विहारींदोमांव छो साल में हिकिड़ो दफ़ो थो अचां। जी हाँ 12 बजे ताईं इंशाअल्लाह ताला पूरो विहारींदोमांव। अञा आख़िरी ॻाल्हि हज़रत उस्मान साईं जे दौर में कंहिंजे दौर में हज़रत उस्मान साईं खे बुलवाइनि जॾहिं हिकु कमरे में महसूर कयो कहिड़े बि दुनिया जे मुफ्तीअ खां पुछो भले कंहिं ज़ाकिर खां पुछो कंहिं मौलवीअ खां पुछो पहरेदार दर ते केर हुया जो इमाम हसन ऐं इमाम जवाब ॾियो इमाम हसन ऐं इमाम उमिरि घणी आहे इमाम हसन ऐं हुसैन जी इमाम हसन पाक जी 31 साल इमाम हुसैन जी 30 साल। या जवानी वारी उम्र आहे या न समझदारी वारी आहे या न मां तोखां थो पुछां। ऐं चीफ जेको कमांडिंग आहे कंहिंजे हथ में अचो शेरे ख़ुदा जे हथ में। हाणे इते हिकिड़ो सवाल थो पैदा थिए सवाल कहिड़ो आहे जॾहिं अहिड़ा शहज़ादा दरवाज़े ते हुया ऐं अहिड़ो महबूब चीफ इन कमांड हुयो दुश्मन कीअं आया कन खोले ॿुधुल अब्दुल्लाह इब्ने सबा जूं जेके हाणे वरी तारीख़ हली सुमा परते टाइम कोन्हे को हज़रत मौला अली मुश्किल कुशा हिकु दफ़ो न 2 दफ़ा न केतिरा दफ़ा हज़रत उस्मान खे चयो सोना उस्मान इजाज़त ॾे त मां अली हिन तलवार सां हिन जेके आहिनि ख़ारजी आहिनि ही जेके आहिनि सभई बुलवाई आहिनि इन्हनि सभिनी जो सिर कलम कयां। सुणे उस्मान जवाब ॾिनो मुंहिंजा महबूब जा शहज़ादा भाउ दिलबर अली हे मदीनो इन मदीने जे गलीअ जे कुंड कुड़छ में मुझे मुस्तफ़ा जा कदम लगल हन। उस्मान जी दिल बर्दाश्त नथी करे त इन हुजूर जे पाक गलिन ऐं कदमन वारन जगहन खे मां पलीतन जे खून सां आलूदह कयां उस्मान जी जान कुर्बान थी वञे यार राज़ी थी पवंदो हुजूर जे मदीनो पलीतन जे खून खां पाक रहे। उन्नई मदीने खे मुंहिंजा दोस्त अजीज जेकॾहिं नापाक करण जी कोशिश कई त लईन पलीत फासिक फाजिर जते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी लानत क़यामत ताईं वसे थी जंहिंजो नालो यज़ीद आहे उन पंहिंजे फौजन खे हुकुम ॾिनो उन वक़्त जे गवर्नर खे हुकुम ॾिनो 3 ॾींहं मदीनो तव्हांजे हवाले आहे जीअं वणेव तीअं कयो। कहिड़ी तारीख़ बयान कयां खुदा करे छल अहिड़ा ॾींहं किथे बि न अचनि जी फासिक फाजिर यज़ीद पलीत मदीने जे पाक सरज़मीन खे मुंहिंजा दोस्त ज़हर आलूदा कयो उहो सिर्फ़ यज़ीद पलीत लईना मुझे हिक मुस्तफ़ा जे ग़ुलाम आले रसूल सां प्यार भी कयो आहे आले रसूल जी इज्जत भी कई आहे। हिकु नफ़ो ॿुधायो माव 6 दफ़े मां करबला खां थोड़ो अॻिते हलण थो चाहियां छा ख़्याल आहे जल्दी ॿुधायो 6 नफ़ा ॿुधायां या करबला खां अॻिते हलां जल्दी कयो टाइम ज़ोरी मुंहिंजो गुज़री वियो तव्हां ॾिसो था मूं को वक़फ़ो कोन कयो आहे ॻाल्हायो छा था ॿुधणु चाहियो जी जी जल्दी वोटिंग करे वठो टाइम ईंदो गुज़री मां करबला खां अॻिते ॿुधायो जेके चओ था करबला खां अॻिते हथ मथे खणो मां ॾिसां माशाअल्लाह वोट वधी विया इंशाअल्लाह हे 6 फौजी वरी कंहिं ॿिए दफ़े इंशाअल्लाह ताला जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे सुणे लतीफ़ सरकार फरमायो कज़ियो करबला जो आहे निसोरो ईना
राज केरिंद परूड़ निराज कज़ो करबला जो मुझा दोस्त अजीज मां करबला जे मैदान खां हलण खां अॻु में इमाम हुसैन लजपाल जे दरड़े जी नौकरी ॾेई वठां हुज़ूर जे बचड़नि जे दरड़े जी मां बुहारी ॾेई करे पंहिंजे चेहरे ते लाए वठां हिक बानी जंहिंजो नालो फिज़ा उहा बानी अम्मा फातिमा ज़हरा जी हुई तवज्जो हिक बानी जंहिंजो नालो फिज़ा छा नालो फिज़ा उहा अम्मा ख़ातून जन्नत जी नौकरियाणी हुई अम्मा ख़ातून जन्नत पंहिंजे ज़िंदगीअ में उनखे आज़ाद करे छॾियो हो हिक ॿी बानी जेका मुंहिंजे इमाम हुसैन लजपाल जे घर जी नौकरियाणी हुई जंहिंजो नालो बीबी शीरीना छा नालो वरतुम जंहिंजो नालो बीबी शीरीना बिनी जो वाह मामिलो करबला खां बाद साम्हूं ईंदो आहे जंहिं वक़्त में बीबी फिज़ा खे अम्मा फातिमा ज़हरा आज़ाद करे इजाज़त ॾेई रही आहे उन वक़्त बि पाण फरमायो छो त बीबी फिज़ा चयो सुहिणी सॼी ज़िंदगी मूं ग़ुलामीअ में गुज़ारी आहे हिननि शहज़ादनि खे ॾिसंदे गुज़ारी आहे खुदा जे वास्ते